ख़बरनी अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदा हलूं। इमरान ख़ान पीटीआई जे लॉन्ग मार्च की क़यादत लाइ वली इंटरचेंज पहुतो। कारकुननि भरपूर इस्तक़बाल कयो आहे। इमरान ख़ान वीडियो बयान जारी कंदे चयो आहे त पेशावर खां लॉन्ग मार्च की शुरुआत करे छॾी आहे। अव्हां खे आगाह कंदा हलूं। हुन चयो त हीअ हक़ीक़ी आज़ादी जी जंग आहे। अवाम इस्लामाबाद पहुचण की कोशिश करे। अव्हां खे आगाह कयूं। ज़ेरनि मूजिब इमरान ख़ान लॉन्ग मार्च में रुकावटूं पवण सबब केपीके जे वॾे वज़ीर महमूद ख़ान जे हेलीकॉप्टर वसीले इस्लामाबाद पहुचंदो। अहम ख़बर ॾियूं पिया। इमरान ख़ान पीटीआई जे लॉन्ग मार्च की क़यादत लाइ वली इंटरचेंज पहुतो आहे। कारकुननि भरपूर इस्तक़बाल कयो आहे। इमरान ख़ान वीडियो बयान जारी कंदे चयो आहे त पेशावर खां लॉन्ग मार्च की शुरुआत करे छॾी आहे। हुन चयो त हीअ हक़ीक़ी आज़ादी जी जंग आहे। अवाम इस्लामाबाद पहुचण जी करे। ज़रियनि मूजिब इमरान ख़ान लॉन्ग मार्च में रुकावट पवण सबब केपीके जे वॾे वज़ीर महमूद ख़ान जे हेलीकॉप्टर वसीले इस्लामाबाद पहुतो आहे। अव्हां खे आगाह कयूं पिया। इमरान ख़ान वीडियो बयान जारी कंदे चयो आहे त पेशावर खां लॉन्ग मार्च की शुरुआत करे छॾी आहे।